الحمد لوليه والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر أحسب الناس أن يتركوا أن يقولوا آمنا وهم لا يفتنون صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأهوال مقتحم اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير خدا کی کیا شان ہے محمد مصطفیٰ جان خدا کی کیا شان ہے محمد مصطفیٰ جانی
मकामे मुस्तफ़ा क्या है, मोहम्मद का खुदा जाने। क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में, क्यों न हो ममताज इस्लाम दुनिया भर के दीनों में। वहाँ मजहब किताबों में, यहाँ कुरान सीनों में। अज 29 जनवरी सन 2025, 28 रजबुल मुरज्जब 1447 हिजरी अरबा वारे दिहाड़े ते घोटकीअ में बाईपास में उस्तादुल उलमा हज़रत साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद हारून चन्ना साहब जे मदरसे मां फारिग शुदा हुफ़ाज़ कराम जी दस्तार बंदी जे सिलसिले में ही सालियानो प्रोग्राम मुनक़द कियो वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह जिन मदरसे मां 11 कुरान जा हाफ़िज़ फारिग थियल, सब ॾाढा सुभान अल्लाह। उनकी दस्तार बंदी उलमा कराम बुजुर्गान दीन कराइंदा। अल्लाह तबारक व तआला जे घर जे मथां राज़ी थींदो आहे, उन घर मां अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो। ऐं अल्लाह ताला जंहिंसां भलाईअ जो इरादो कंदो आहे, उनखे दीन जी सम्झ था। कुरान जो हाफ़िज़ मामूली न आहे। कुरान जे हाफ़िज़ जो वॾो दर्जो आहे, वॾो शान आहे, वॾो मान आहे। ही जेके तहां असांजे इलाइक़नि में कुरान जा हाफ़िज़ पिया थियनि, आलिम पिया थियनि, ही कुरान असां वटि ईअं न पहुतो। ही कुरान रत जा दरिया पार कंदी 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 अची घोटकीअ में पहुतो। मुफ्त में ता असा के कुरान जा हाफिज आलिम पिया मिलन, मस्जिदूं मदरसा कलमो सब मुफ्त। तकलीफ काई ना दुनियावी हिसाब से ता असा के कई दफा तकलीफों आयु होंदियूं, पर दीन इस्लाम के खातिर असा के का तकलीफ ना। जेकॾहिं अचन तभी मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अब डाडा मदीने जे मीर आमना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वञास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी इस्म ग्रामी बुधो तो दुरूद पढ़ो। एक दफो दुरूद पढ़ंदो 10 दफा रहमत। असा जी मजलिस एसी ताईं अल्लाह वट कबूल न थींदी। वह दुआ वह मजलिस वह कचहरी ऐसी ताई अल्लाह वट काबिल कबूल ना है जैसी ने सदको वनास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मता दुरूद शरीफ न पढ़े। दुरूद दर्दन जी दवा तो दुरूद मर्जन का शिफाए, दुरूद रहमता, दुरूद बरकता। क्या मजे दिहाड़े महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझड़ा जो सबब दुरूद शरीफ आ। ऐं वधीक शफात जो हकदार भी वो थींदो जिन दुनिया में दुरूद शरीफ घणो पढ़े। तकलीफूं ईंदियूं ऐं मुझे साईं फरमाए जेकॾहिं तव्हांखे दुनिया में तकलीफूं अचनि न दीन इस्लाम जे ख़ातिर या ॿियूं दुनियावी तकलीफूं अचनि पोइ पंहिंजे तकलीफ़ुनि खे न ॾिसिजो, मां मोहम्मद जे तकलीफ़ुनि खे ॾिसी। मुझे एडियूं तकलीफूं आयूं जे 1.25 लाख नबियनि जूं तकलीफूं हिकिड़े पासे रखो ऐं मां मोहम्मद करीम जूं तकलीफूं ॿिए पासे रखी तोर कंदो न त मुंहिंजूं तकलीफूं घणी वधीक। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जॾहिं मां अम्मा जे पेट में हुयुसि मुझो बाबा साईं वयो हो वापार ते अमड़ के चई वयो हो त मां मोटंदुसि इंतजार कजांइ। साइणा आमना फरमाए थी मुझो घोट वयो मोटो त रस्ते में फौत थी।
साईं जने जावा त मुझे साईं के बाबू को न हुयो 6 महीनन जा पेट में होया त अबू फौत जावा त घर में गुरबत एडी ही जो दिए में तेल विझण जा अमर वेठ पैसाई को न पर अम्मा आमना फरमाई थी जी जो मुझो बचड़ो जाओ जमण सा सजो कमरो नूर सा भरजी वयो मायूं दायूं मक्की मां बार खणई दियूं हुयूं बाराड़ीअ में पारण जे लाइ साईं जे दरवाजे ते आयूं जवाब मिलियो बच्चो आगे पर अबू कोने दाइन जो सवाल इहो त अबू छा कंदो तस वो एक बे के बियो चोन जंहिंखे बाबू कोने त पैसा केरु ॾींदो हलो त वॾेरनि जा ॿार खणो पैसे वारनि जा अम्मा हलीमा दाची डुबड़ी पान बीमार होरनिया मक्की में पूती नंढड़ा बाल भजंदा आया दाई माई ॾाढी देर साईं वॾेरनि जा ॿार खजी वई हिकिड़ो कहीं बि न कंदो 299 ताईं मोटी वयूं अम्मा दी फरमाए मां के भलाउन बाले जो घर त ॾेखारियो दरवाजो खड़कई अंदर आवाज आयो केर अम्मा मुझो नालो हलीमा मां सादिया कबीले जी आया बारड़ो आहे अमड़ा मना चवेस दी माई बार आगे सवाल इहो आहे त अबू छा कंदो तस अम्मा दी चवे अबू कोने हलीमा बीबी जो सवाल जे अबू कोने त तू त कुछ पैसा ॾींदी गुरबत जो ज़मानो आ इलाइके में डुकर अदी मां छा ॾींदी माखरी मुझो बच्चो यतीम खणी वञ कुछ वक्त खां बाद अचताए त ॾींदी मां हलीमा बीबी चवे थी आमना बीबी भला पंहिंजो दर त खोल ये जो दरवाजो खोले अंदर कदम लगंदा वया दाई हलीमा जा ताक ही लगी अदी की थी चवे असी गरीब मिस्कीन तुझे घर में तेरी खुशबू आ जो किसरा जे बादशाह जे महलातुन में लागे अम्मा हलीमा के अम्मा मना चवे थी अदे असी गरीब मिस्कीन एडी खुशबू कानो आणियो बाकी कानो आई जे मुझे बचड़े के खणाई मुझे पुत्र मोहम्मद जी खुशबू दई हुजूर पान फरमायो हो मां जायो में तो खुशबूदार थी करे जायो में गुस्ल भी चलो हो सुरमो भी पातल हो अदी भला बारले जी ज़ियारत करा अल्लाह अल्लाह आई मुझे साईं जे मता अच्छी यमनी चादर पई हलीमा बीबी चवे थी चादर मथे कयो में मुझी बाले ते नजर पइजी वई एडो हसीन जमील जिंदगी जा ॾिहाड़ा गुज़ारियो में एड़ो बचड़ो मां को न ॾिठो हो वाह जो बचड़ो सोणो हो ऐं मां सम्झुम त बच्चो निंड पयो हूंदो पर ना 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 अल्लाह अल्लाह घोट की जा गैरतमंद मुसलमानो अमा फरमाई थी मुझी नजर मोहम्मद करीम जे चेहरे ते पई हीअं जो ॾिठ में मोहम्मद निंड न पयो हो जागे पयो देखंद को न पियो ॾिसे मोॾे ॾिसी मोहम्मद मुर्की पयो हो ॾाढा त चओ न सुभान अल्लाह एॾी चओ जो जी ख़बर पई त कुर्सियूं भरजी वयूं आहिनि सभु दोस्तो ॻाल्हायो न बाबा ओ मौलवी साहब ओ साईं घोर वञाए कुर्बान वञाए बस बट थोड़ो तवजो मां वरी वॾो मौलवी न आहियां
ऐं नंढड़ो सभिनी खां पर मुतवजो थींदा न वाइस पोइ उनजे करे मूंखे मज़ो पोइ ॾींदो ऐं आहियां बि मां लाड़काणे जो मौलवी लाउड बि टाइट जमाई ते बि टाइट असां लाड़काणे वारनि खे खपे लाउड भलो आहे पर तव्हां में अञा थधि जो असर नज़र अचे थो जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न मूं सां गॾु मदीने बि हलंदो अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए अम्मा हलीमा मौलाना अशरफ अली थानवी रहमहुल्लाह नव्वर अल्लाह मरकज़ हुजूर जी बचपन लिखी है पीर जुल्फकार नक्शबंदी लिखी है अम्मा हलीमा महबूबन करीमन के भाकुर पाए बुधो बुधो चुम्मी ॾेई सीने सां लॻाई फरमाई मुंहिंजी लूह ठरी पई सुको पासो मुंहिंजो साओ बणजी चवे थी हलीमा बीबी ॻाल्हि ॿुध रुपयो न ॾे मोहम्मद ॾे त खणी वञा चई यकी पैसा पी चवे चई बस गलती है चई हिक शर्त सां ॾींदी मां चई कहिड़ो चई मुंहिंजे पुट खे खणी वञो वो जने वडो थे घुमण जेड़ो थे वो मोटा या जांच थे त मां मोहम्मद के पांजे अबे जी कब्र ॾेखारे ईंदस एजे मौलाना शान मुस्तफा किताब है मौलाना पीर जुल्फकार नक्शबंदी अल्लाह ताला उनकी हिफाजत फरमाए लखियो दे वडो खणी वई जरे मुंहिंजो साईं शान सालन जा थिया त खणी आयस आमना तुझो पुटो घुमण जहिड़ो थियो तई अमड़ा मिना बीबी उम्मे ऐमन खे चयो जल्दी कर मोहम्मद करीम के तैयार कर तैयारी जी त जरूरत नहीं सो त मुंहिंजो साईं असीदन में असन जमीलन में अजमल कामलन में अकमल सोनो तो हुयो सार सिंगार जी जरूरत ही लगे सार सिंगार कराए नंढड़ो काफिलो मक्के का हलियो अमल आमिना मुंहिंजो साईं ऐं बीबी उम्मे ऐमन ख्वाजा अब्दुल मुतल्लिब मिलो अमड़े जी मुझा बाबा करे थी वने बाबा मां वञा थी मोहम्मद के वठी करे पाजे अबे जी कब्र ॾेखारे अचांसि ठीक आ पर मोहम्मद जी पारत थई कल वर्तियूं अच जाएसि अल्लाह अल्लाह हुजूर के वठी पई वञे मुंहिंजो साईं उम्र में नंढड़ा हा पर इल्म भी सभिनी खां घणो अकुल भी सभिनी खां घणो जमदे जाम होया शान महीना जे शान महीना जे बार के गाल सालारन के नजर नहीं दियो मुझे साईं के सजी जिंदगी याद जमदे जाम होयो हुजूर जी अम्मा जी जो बोले आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमर मथा भी करे चयो अस्सलामु अलैकुम या अब्दुल्लाह ए अब्दुल्लाह मुझा सलाम कबूल कर अब्दुल्लाह तो चयो हो तमामो टंदुस मोटी को नाए तुझे पेट में हो अल्लाह तो के पुत्र नवाज जो नालो मामो हाणे तुझे कब्र जे मथां बीठो 23 साल उम्र थी वियसि अब्दुल्ला कब्र मां उथियो पंहिंजे पुट खे त ॾिस रब केॾो सुहिणो पुट ॾिनो अथई मोहम्मद जूं अखियूं त ॾिस मोहम्मद जा चपड़ा त ॾिस मोहम्मद जो चेहरो त ॾिस मोहम्मद जो सीनो त ॾिस मोहम्मद जे हलण जी लोड त ॾिस उन ज़माने में मुंहिंजो साईं नंढड़ा हा मुंहिंजे साईं जी अमर मिठे मोहम्मद करीम जे चेहरे अखियुनि जी पई तारीफ़ करे पर लोहे महफूज़ में ही कुरान मौजूद हो इन ज़मीन आसमान ते पैदा थियण खां 1000 साल अॻ में इन करीम कुरान के करीम रब पाण पढ़ियो हो सूरत आई सूरत यासीन अल्लाह अल्लाह मलाइकन ॿुधो चवनि पिया त मुबारक आहे उन उम्मत खे जंहिंखे इहो कलाम मिलंदो मुबारक उन सीननि खे जेके सीना इन क़ुरान खे जाइ ॾींदा मुबारक उन ज़बानुनि खे जेके ज़बानूं इन क़ुरान खे पढ़ंदियूं हिते मिठे मोहम्मद जे अखियुनि जो बयान रब लिखी छॾियो अल्लाह अल्लाह घोटी वारो हिन क़ुरान जो मुतालो कयो हिन क़ुरान में मिठे मोहम्मद करीम साईं जी सॼी ज़िंदगी लिखी पई आहे
सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्मे नबुव्वत जो बयान कुरान में, रहमत जो बयान कुरान में, अखलाक जो बयान कुरान में, चादर जो बयान कुरान में, अल्लाह अल्लाह सब्र जो बयान कुरान में, हिजरत जो बयान कुरान में, मेराज जो बयान कुरान में, चेहरे जो बयान कुरान में, अल्लाह अल्लाह हाय घोट की वार कुरान का पुष्प अल्लाह जा कुरान मोहम्मद मुस्तफा जो चेहरो तबुदो चपड़ा तबुदो ज़बान तबुदो कुरान जो के खोलो मुझे अंदर कुरान तो चेत मोहम्मद मुस्तफा जे चेहरे जा कसम रब कुरान में कया अल्लाह अल्लाह घोट की वार हवा सब डाटा सुभान अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वद्दुहा वद्दुहा वल्लैली इज़ा सजा। रब तो फरमाए कसम मोहम्मद मूंखे तुझे चमकदड़ रोशन चेहरे जो तू जनवारन जो अलम नशरह लक सदरक सीनो वलिसानो वशफतैन चपड़ा मुबारक ला तुहर्रिक बिही लिसानक लितअजल बिही मोहम्मद मुस्तफा जी पाक ज़बान मुबारक अल्लाह अल्लाह। रब तो हाज़ल बलद व औद हिल्लु बिहाज़ल बलद। रब तो फरमाए कसम मके शर्म के जो जैमे मुझो मिठो मोहम्मद घुमे दो अल्लाह अल्लाह जनवारिया जो रब कसम कयो फरमाए ववालिदी व मा वलद हर मां जो कसम उलमा ये ना फरमाइन रब तो फरमाए कसम माके उन मां जो जे मुझे मिठे मोहम्मद करीम के जणो नारे तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा शाने अहले बैत शाने कुरान शाने कुरान। अब अमा तो नारो हणा तांडाड्या चो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। ओ साईं सदको वञे हेठो जो फ़ाइदो था वठन साईं तॾहिं करे चवंदा इहो ई भले मथो वञे लाउड जा हलन। अबा हैदरी साहब लाड़काणे खां आयो आहे तव्हांजो आवाज़ बाईपास ते पहुचण घुर्जे तव्हांजो आवाज़ बाईपास ते पहुचण घुर्जे। मां सां गॾु नारो नारे तकबीर ताजो तख्त खत्मे नबूवत ताजो तख्त खत्मे नबूवत जमियत उलमा इस्लाम। अजो दीन जे दुश्मनन के खबर पवे अजो कातिलन के खबर पवे तो मोहम्मद मुस्तफा जा गुलाम घोट की बाईपास ते मोहम्मद जे इश्क में जानियो कुर्बान करने जे लाइ तैयार आयो आयो। नबी से फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझी अम्मा रोए पई बुधो 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 मुझी अम्मा रोए पई मां वेझो वनी अम्मा के भाकुर पातो अम्मा चयो पुत्र मोहम्मद अजुदा हलो हिय तुझे बाबे जी कबर थई तू जो अबू ॾे वियो जितां कोई न मोटियो अॻिते हली करे गजाई हुई अबवा अम्मा वेठी मांखे सॾु कयई ओ मुंहिंजा सुहिणा पुट ओ चोॾीअ जे चंड खां वधीक चेहरे चिमकंदड़ वारा मुंहिंजा सुहिणा पुटड़ ओ गुलाब जे गुल खां वधीक खुशबूदार मुंहिंजा पुट हेॾे त हुज़ूर फरमाए मां अम्मा जे वेझो वयुसि अमर मांखे भाकुर पातो अम्मा मांखे चुमी ॾिनी हल नेरड़ ते चुमी पई ॾे नेण पई चुमे अखियूं पई चुमे कपड़ा पई चुमे गलन ते पई चुमियो ॾे अल्लाह अल्लाह चयो मांसि ओ मुंहिंजी
विचली जी जलमड़ अजो प्यार जो अंदाज ॾाढो निरालो एॾो प्यार पई करे हुजूर फरमायो मुंहिंजी अमर मांखे चयो ओ मुंहिंजा सोना पुट वेझो आ त मां भाकुर पाया मां चुमियो ॾाए पुट वेझो आ त मां सिक लाया कहिड़ी ख़बर मता तुंहिंजी अम्मा तोखां मोकिलाए न वञे अल्लाह हुजूर फरमाया मां अम्मा जे वेझो थियुसि अम्मा मूंखे भाकुर पाई पाए मां अमड़ खे रो पाया प्यार कंदे 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 मुंहिंजी अम्मा फौत थी वई चयो मां मड़ बाबा साईं जी क़ब्र ॾेखारण आई अम्मा पाण मोकिलाए वई अम्मा उथ न हिकु सफ़र वॾो ॿियो उमिरि नंढी बयाबान जंगल ॾाढे सां वाइदो करे आई अल्लाह अल्लाह तवजो करना हुजूर फरमाया मां नंढड़ो हुयो हाय मुंहिंजी अम्मा मूंखे छॾे वई मूंखे पंहिंजे ॾाॾे पालियो ख्वाजा अब्दुल मुतल्लब हुजूर फरमायो मुंहिंजी उमिरि 8 साल थी वई मुंहिंजो ॾाॾो बि फौत थी वियो अल्लाह हुजूर फरमाया मूंखे पंहिंजे चाचे पालियो अबू तालिब वॾड़ो थियुसि गार जे अंदरि वेही करे अल्लाह जो ज़िक्र कंदो हुयुसि अल्लाह उते जिब्रील क़ुरान खणी आयो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन इक़रा व रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल क़लम हाय जिब्रील चयो त मोहम्मद क़ुरान पढ़ अल्लाह वरी सुतो पयो वरी वही आई या अय्युहल मुद्दसिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर ओ कंबल पाए करे सुम्हण वारा मुंहिंजा सोना कुम उथ फअंज़िर व रब्बक फकब्बिर मुंहिंजा सोना उथी करे माण्हुनि खे टे ॼाण पंहिंजे रब जे वॾाई जा नारा खण वरी जिब्रील आयो उतल मा ऊहिया इलैका मिनल किताब सोना हे जेको तुंहिंजे मथां सां किताब नाज़िल कयो इनखे बि पढ़ अल्लाह हाय मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम नुबुवत जो ऐलान कयो अल्लाह जे तौहीद जो ऐलान कयो मके जा माण्हू कावड़जी वियो जेके चवंदा अमानतदार सचो हाय उहे मुंहिंजा दुश्मन बणिजी वियो कावड़जी वियो आया टोलो करो सरदार रईस वडेर आया मुंहिंजे चाचे रे अबू तालिब भाटे खे सम्झो अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे चवे पैसा चवे जेतिरा ॾियोसि हाय भले में भली माई जे परणायोसि सरदारीअ जी पग चयो पारायोसि असांजे महबूदनि जे लाइ कुझु न चयो अल्लाह ख्वाजा अबू तालिब मुंहिंजे साईं खे घुरायो ओ मुंहिंजा सोना भाटा अॼु रईस आया होतार आया वॾेर आया पुट हीअं पिया चवनि वाह बहादुर नबी वाह दलेर नबी वाह मुजाहिद नबी हुजूर फरमाए मुंहिंजा चाचा हिन वॾेरनि खे रईसनि खे जागीदारनि खे चओ हिकु हथ ते चंड लाए रखो ॿिए हथ ते सिज लाए रखो पर मां मोहम्मद मुस्तफ़ा रब जी तौहीद बयान करण आयो आहियां पंहिंजे मौक़ूफ़ खां पोइ न हटंदुसि हाय वॾेरा कावड़जी वियो सरदार कावड़जी वियो होतार कावड़जी वियो एॾो त दिलेरो एॾो त बहादुर नबी वियो छाजो चयो मके वारो अवां कावड़जी वञो मूंखे तव्हांजी का बि परवाह कान्हे मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी हो इहा ॻाल्हि क़ुरान में लिखी पई अल्लाह घोटकी वारो साईं मोहम्मद हारून जे दावत अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह जो तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ो सुभान अल्लाह फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्लहु अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम थोड़ा लाउड बंद करे चली जा हर चीज की बेटवा केरा मता सड़ी वञ सुबह लल हो ये हथ जली या तो जने आता ते छड़ी बा खराब ये खोले
अलाउड तो भलो आ पर जे न मां समझा तो आसा पाण समझो था भाई सुभान अल्लाह सवेर भलो बोले बल्कि मां थकला मां 2 बजे सुतो डाडा सुभान अल्लाह ओ मक्के जा मुशरिक और रईसो वडेरो कावड़ जी वणो मां के तहां जी परवाह नाही मां मोहम्मद जे लाए मुजो अल्लाह काफी जी गाल बुधायो नाराज न थियो माजरत सा हमेशा दीन इस्लाम जी मुखालिफत वडेरन कईया मुंड कोठी न रखियो मूसा अलैहिस्सलाम जे मुकाबले में फिरौन वडेरो आयो इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुकाबले में वडो निमरूद खान आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदको वण्यास दीन जी दावत दिनी वडेरा आया अबू जहल आयो उतबो आयो शेबो आयो वडा वडा बहुतार जेको बियो कलमो पढ़े उनके मार पिया जन रस्ता रोक के न वञोस हजरत यासर कलमो पढ़ियो मार दिनो शहीद कयोस अल्लाह अम्मार के मार दिनो पुठिय ते नजर कर हजरत बिलाल के तदीरे दीदे सुमारे सीने ते पत्थर रखी चंदा बिलाल तड़पी मरी वन्या मोहम्मद जो कलमो छड़े वाणे वा यार बिलाल चवे दो ओ वडेरो ओ तारो सरदारो उमैया अबू जहल गालिब दो तड़पी मरण मंजूर आयो पर मिठे मोहम्मद जो कलमो चल मंजूर ना हो अल्लाह अल्लाह हाने दा जवान मार दादी नी दोसे बुढ़े न दो हाने अबू जहल चवे दो बिलाल जान जो ख्याल कर सड़ी गई गली गई हजरत बिलाल दे दो उमैया गालिब दो ओ जान जी परवाह ना गे जान जाने जान वारो जाने जहर बजान नियो उन दे नाले दे टुकड़ा टुकड़ा थी वने त सौदो डाडो सस्तो आ अब जान के लिया अब जान के लिया अल्लाह जे नाले ते थी वने त भलो आ कुर्बान थी वने ना बीबी सुमैया इस्लाम जी पहिरीं शहीद बुधो असा के मुफ्त में दीन मिलिया उठी को भी उठी बुधाए तो मौलवी साहब मथो ना माके मार मिली ही कलमे दे उठी को जवान बुधाए ना मुफ्त में हर शय मुफ्त में एक कुरान मुफ्त में तहां के साल में साईं मोहम्मद हारून जे मदरसे में कुरान जा हाफिज भी मुफ्त में था मिले मामूली गाल थोरो तवज्जो सुमैया इस्लाम जी पहिरीं और शहीद और कलमो दी पढ़े अबू जहल दे दो कुरानी साथे दिमाग खराब तो थई मोहम्मद जा कलमा थी पढ़े जी पढ़ंदस अगे सा जो तू सरदार हाने ना है वडो जालिम होयो मुझे साईं जी रास्ता रोक विच दे कुरानी के बिहारे बहुत घुराई एकले मोतर बि जडक शादी चई रसल सा बदी भैया वाह माई ईमान वारी तुझो ईमान मजबूत वाह मां सुमैया चवे थी अबू जहल दिसा थी अखिन सा उठन में बदी भैया या दूर चढ़ो इशारो नीले हे ओटो के देवी दो हे देवी दो मां बादती नी माए पर मिठे मोहम्मद जो कलमो न छनी दी मां बीबी सुमैर जो क्यों कडियो अंधड़ी थी वई मोहम्मद जा कलमा नबी छड़े अल्लाह अल्लाह मुझे साईं काबतुल्लाह में नमाज अदा पढ़न उठन जा ओजदा रखन अल्लाह अल्लाह हाय कलमे वारो मुसलमानो तवज्जो करो खुदा जी सा जो कसम 95 किलोमीटर मक्के का मुझो साईं हलियो आ घोर वञाए सदको वञाए ताइब जे शहर में आयो ताइब जा 3 वडेरा 3 सरदार 3 भाइर ये बेटा खास मुझो सोनो साईं हसीनन में हसन जमीलन में अजमल कामलन में अकमल वडेरन में आयो ओ पुत्र ओ साहब ओ वडेरो मां मोहम्मद मुस्तफा ताने अल्लाह जो पैगाम खणी आयो आया क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून ला इलाहा इल्लल्लाह जो कामयाब थी वेंदो रब का सवा कोई माबूद कोन है ऐ मां मोहम्मद मुस्तफा अल्लाह जो रसूल आया हर जगह क्यों एक कुर्सी
यार तो ना इतना इतना पितकड़ा मथे जा दले दल नदन गेट यार ता वडा मथे अब ता नदन लाइन पुत्र वडन के जाय लीबिया ओथी मोली ता डाली वाला मथे ए नंढड़ा तालिबान न वेही रो हेठ ता वरी हेठ वियो ए मथो चार्ज फेरो तो सब मथे दस परी कुर्सी ता संभालियो खैर वडा जो देर इंदा तो वही थी हां ओ दोस्तों बुधो हक दाइयो हो थोरो जागो था अब जागो था असा सिंधी मेहमान नवाज चन्ना भी वना मेहमान नवाज सऊदी वञ मेहमान नवाजी कंदा हिते भी बाग चन्ना जे होटल जे चाहियो प्यारन मुफ्त में बुधो बुधो मदीने जे मीर इमामुल अंबिया मथे जबल जे चोटी ते चढ़ी करे हेदे मोह कयो हो हिंद ऐं सिंध लाइ फरमाया रीहुम मिनल हिंद वल सिंध पाण फरमाया मूंखे दीन इस्लाम जी खुशबू हिंद ऐं सिंध मां सिंध बाबुल इस्लाम हुयो आहे रहंदी सिंध जे माइन जे दिलनि में दीन जी मोहब्बत हेॾी आहे जो सिंधी टोपी ठाहींदियूं आहिनि त मेहराब जी जाइ छॾींदियूं सही जी जाइ मेहराब टोपीअ ते मेहराब ठहियल आहे ॿुधो ॿुधो ऐं तव्हांखे इहा ख़बर आहे त हज़रत अली साईं जे घर वारनि मां हिकु घर वारी सिंधियाणी तव्हांजो अजरक साईं वटि पहुतो तव्हां दीन इस्लाम अगड़ा अरब भी ये मेहमान नवाज आ अब आरे ने सुमरे अरबी मेहमान नवाज आ किए इंदड़ विंदड़ के मानी खाराइन पानी प्यारे तो भी बड़ा सखी पर मुझो साईं जो आयो त वडेरन पाजी सकाफत विञाई सकाफत विञाई न त चवण साईं अचो पानी पियो मानी खाओ पो कचरी क्यों दा ताजो प्रोग्राम ॿुध न वडेरे छा चयो वडे वडे बोतार तू नबी रे रे तू नबी साईं तू नबी है नबी साईं के बच्चे तू नबी है अब गालाए त औराना ओ सोशल मीडिया मरी मां गरीब आया ओ बेली बली गालाए जाए थोरो तो अल्लाह से ताके बरकत ता ये प्रोग्राम पूरी दुनिया थी अल्लाह ताके वधाए सोशल मीडिया वारो वडो दीन जो कम क्यों आयो हर दौर जे हिसाब सां मुफ्तिन जो जायज क्यों त पहुंचो तो वडो कम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चई तू नबी है नबी ने फरमाया हां मां अल्लाह जो नबी है बेली अल्लाह जो नालो तो मुझे थोरो लफ्जन के थोरो लफ्ज नंढड़ा तव माना वडी मुझे साईं के जी तू अल्लाह जो नबी है साईं फरमाया हां मां अल्लाह जो नबी है ते तो को साहब होई सी कोन अल्लाहु अकबर अरे केड़ी कमी है ओ भोतारा कुमे पे त कक्कर शाम पे कर हल्ले पे त तबी जमीन तले वांगुर वेह भी मोहम्मद साईं जे कदम जे हेठा पई अचे चेरो मथे पियो करे त किबलो पो मट जे हथड़ा पियो खणे त मींह पियो वसे केड़ी कमी मुझे साईं साईं जी ये चई नबी फरमाया हा दम अल्लाह जो नबी बेवरी चयो लाओ कल्ले मोका या भी ओडा जी ने माने टाइम कोन तो ना गाले अन मी कला ओ मौलवी ना मला के जो टाइम कोन ओए लाओ कल्ले मोका मा तो सा गालाईंदी सी ना क्यों वरी जेको नंढड़ो बोतार होयो काबे जे गिलाफ के बि सिबे काबतुल्लाह जी इबादत यानी काबे में मेलो लगंदो हो मक्के पाक में हाजन के पानी प्यारींदा मेहमान नवाज ये काबे जे गिलाफ में सिबे पयो मुझे साईं के चाहिए काबे जो गिलाफ से बांधो टुकड़ा टुकड़ा कंदुस तोखे नबी करे न मनी ॾिसो उखरज मिन बलदिना निकरो संजे गोठवा अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो सरदारो बोतारो वडेरो भली मुजी दावत कबूल न कयो भली मुजो कलमो न पढ़ो यारो मुजो ताते जोर न गे पर गाल बोतो मुजी रहे रे गाल बोतो मुजी रास्ता रोक न कयो मक्के वारन मुजी रास्ता रोक कोई मां मोहम्मद मुस्तफा कलमे जी दावत ॾिनी मक्के वारन मूंसा दुश्मनी कई
गई अग में सचो चवंद अमीन चवंद सादिक चवंद हाणे मांखे चरियो था चवन हाणे मांखे चवंदा तू शायर मुंहिंजी रस्ता रोक कई अथनि जेको मुंहिंजो कलमो तो पढ़े उनखे मार था ॾियनि यासर खे मार अमार खे मार सुमैया के बाद सुमेर जूं अखियूं गॾियूं बिलाल खे त धीरे धीरे सुम्हारियो अथनि मां वञा थो गलीअ मां भितर था हन पत्थर काबे में निमाज़ पियो पढ़ो उठनि जा ओज था विझनि हुननि मुंहिंजी रस्ता रोक कई ताइब वारो अव्हां भली मुंहिंजो कलमो न पढ़ो पर मुंहिंजी रस्ता रोक न कजो छॾे ॾियो मां वञा ग़रीबनि ॾे वञा मज़दूरनि ॾे वञा हार ॾे वञा ये ग़रीब मज़दूर हारी मां मोहम्मद करीम जो कलमो भी पढ़ंदा त मां मोहम्मद जो ग़रीब साथ भी ॾींदा चओ न सुभान अल्लाह हुजूर फरमाया मां दीन जी दावत ॾिनी मुंहिंजे दीन खे क़बूल ग़रीबनि कयो ग़रीबनि जा बच्चा कुरान जा हाफ़िज़ अॼु जेके साईं हारून जे मदरसे मां हाफ़िज़ 11 निकिरंदा के सरदार जा पुट न वडेरनि जा पुट न ग़रीबनि मिस्किननि जा हुजूर फरमाया फतूबा लिल ग़ुरबा ओ ग़रीब यार तव्हांखे मां मोहम्मद करीम जी मुबारक जो क़यामत जे ॾियारे अमीरनि खां 500 साल पहिरियां ग़रीब अॻ में जन्नत में वेंदा ग़रीब वडेरनि खे मुखालिफ़ ॿुधो 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 नबी से फरमाया छॾे ॾियो मां वञा ग़रीबनि तो उन्हनि छा कयो गुंडा गुंडा बदमाश बदमाश घुरायूं हेरे छोड़ हेरे छोरा हेरे अफसोस पतराणो सहादा मजनून चलियो आयो तो शायर आयो तो हुजूर फरमायो साढा 3 महिलनि ताईं माण्हू मुंहिंजे पोयां पत्थर घर छॾींदा आया ग़ुलाम सैद खे वर्तमान त हलऊं अॻ में मुंहिंजो साईं या सदको वञा सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में पोयां पत्थर हणंदा त हुजूर खे पिया चवनि चढ़ियो मजनून अरे मुझे साईं के दल्ला कुरान में ये अरे तहां शायर हो तहां मजनून आयो मुझे मोहम्मद जो ये वली ना है जो शेर चयो मां शेर सेखाराई न तमास वमा अल्लमना उश्शिर वमा यंबगी ला इन्नु इल्ला ज़िक्रु व क़ुरआनुम मुबीन हे मुझे मोहम्मद जो वली ना है शेर किए चवंदो मां त कुरान सेखारियो तमास अरे मुझो नबी अजीम त मुझे नबी अजीम जे मथा मां कुरान भी नाज़िल कयो अजीम नबी जा अखलाक भी अजीम या गाल रब हिन कुरान में कलम जो कसम खड़ी करे बुधाई अल्लाह अल्लाह आए कोट की वारो अवा सब डाडा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नून वल कलम वमा यस्तुरून बिनिअमत रब्बिका बिमजनून व इन्न लका लाअजरन गैर ममनून व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अजीम नबी असांजो नबी अजीम चओ असांजो नबी अजीम अजीम नबी जे मथां मां कुरान भी नाज़िल कयो अजीम नबी भी अजीम नाज़िल किताब कुरान कयो मां वो भी अजीम अजीम नबी जा अल्लाह तो फरमाए अखलाक भी अजीम जागो ता मुरे ॾिसो मुरे ॿुधो साईं आया साहबी गदा रे रे तोर साहिबी गदा जिया जो आया बाग जे अंदर हलिया विया माण्हू ॿाहिरों चौधारी पत्थर मजनून मजनून हेरे रे रे हेरे ॾिसो मुरे ओ बुजुर्गो अल्लाह जो नालो अथव मुस्तफा के दीन इस्लाम जे ख़ातिर तकलीफ़ केॾी आई आहे ऐं अल्लाह पंहिंजे तौहीद जे ख़ातिर पंहिंजे महबूब खे बि पत्थर अल्लाह चस
अल्लाह फरमाए मुझा दिल पर कुरान तो फरमाया या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला निस्बहु अव युनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरतिलिल कुरआन तरतीला। तेरे मुंह दे दसो गलाए मातो न जेको गलाए को उन्हें दसो जेको अचे उन्हें न मुंह दे दसो मुंह जलसो वडो आ न साईं जो मरकजी जन सकेंद्र भी आए न त हेठ जेको मज़ो आ न मथे ना आहे वाइद में जेको हेठ मज़ो आ न वो कुर्सी ने ना आहे। हां पर ताजी मर्जी कुर्सी ने बैठा तो मेहरबानी कयो हेली मुंडे ॾिसो न जेके न था मुंडे ॾिसो या तो खणो माशाल्लाह हिकु भी न तो ॾिसे हिकु भी न तो ॾिसे मां जो जेके न था ॾिसनि जेके भला तवज्जो सां कुरान था ॿुधो भई त मथे खणी सुभान अल्लाह चओ। अल्लाह फरमायो पहरी वही आई पहरी इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ मोहम्मद कुरान पढ़ वरी आई उतलु मा उहिया इलैका मिनल किताब मोहम्मद नाज़िल कईंदा वही कुरान किताब पढ़ या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीला ओ चादर पाए करे सुमण वारा मुझा सुण कुमिल लैला राजोत थोरो वक्त इल्ला कलीला निस्बहु अव युनकुस मिन्हु कलीला याद रात का थोरो वक्त उठी करे छा कया वरतिलिल कुरआन तरतीला मुझा मोहम्मद कुरान पढ़े दे ठाए ठाए कुरान पढ़। अल्लाह 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 तवज्जो करना अर्ज कया ओ कल्बे वारो मुसलमानो पढ़ी वही आई कुरान पढ़ वरी आई कुरान पढ़। रब फरमाए मुझा मोहम्मद नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान अजमत कुरान नारे तकबीर नारे तकबीर। पारी वही आई कुरान पढ़ वरी आई कुरान पढ़ वरी आई कुरान पढ़। ओ मुझा मोहम्मद सदको जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मको चरणो पवई छड़ जाए आबे ज़मज़म जो मिठो को चरणो पवई छड़ जाए मक्का में इब्राहिम चरणो पवई छड़ जाए अबे डाले वारा घर चरणा पवई छड़ जाए। ओ मुझा मिठा मोहम्मद करीम पत्थर लगनी बर्दाश्त कर जाए मेहना जनी बर्दाश्त कर जाए शायर बैठन बर्दाश्त कर जाए चढ़ो दा चवन बर्दाश्त कर जाए पर फस्तमसिक बिल्लज़ी ऊहिया इलैका मिनल किताब। ओ मुझा मोहम्मद मुझे कुरान न छड़ जाए मुझे कुरान के मजबूती से पकड़ जाए। अल्लाह अल्लाह छाजे करे इन्नका अला सिरातिन मुस्तकीम तकलीफ है जाई सब बर्दाश्त कर जाए मुझे कुरान न छड़ जाए मोहम्मद तू सीधे रास्ते पे आ सीधे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया बाग में वेठा ये टेक दे ताइफ में ताइफ 10 ॾींहं बाग 10 ॾींहं नबी सही ताइफ में रहा 10 ॾींहं 3.5 मेलन ताई करो चलेलो मुहासरो नबी सही जो अकेलो जिसमें पत्थर लगा खून मुबारक दाढ़ी मुबारक जूती मुबारक साहबी गड्डा अजी जे बाग में वेठा तो बाग जे मालिक ॾिठो अंगूरन जो बाग हो खजीअ जे वण ते टेक रही वेठा मालिक ॾिठो गुलाम के चई यार केॾो सुहिणो आलाए छो त माण्हू पत्थर हणन से अंगूर ॾेई अचेसि साईं साईं अंगूर खाओ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ अंगूरन ॾे वधायो छा चयूं बिस्मिल्लाह गुलाम ॾिसेसि पियो न बिस्मिल्लाह करे न ॿुधो
बिस्मिल्लाह बिस्मि उज़ा बिस्मि मन्नत अल्लाह अल्लाह मुझे सही जैसो का तो जो आया चाहिए इराक जो आया हुजूर फरमायो हावत इराक में अल्लाह जो नबी मुझो यूनुस अलैहिस्सलाम होयो कौम के वली तबलीग गए कौम न पई मनीस तकलीफूं आयस रब चयो होयस अज़ाब आनी दो माए पर यूनुस मां बुधाईंदो मां अल्लाह अल्लाह उन गुलाम चयो मुझा साईं तव्हां यूनुस के कीअं था सुञाणो साईं मुझा हेॾा के पत्र चोदाण चवंदा मां अल्लाह जो आखिरी नबी आया मां मोहम्मद आया मां के रब मोकिलियो अदा मां जी ॻाल्हि नथा ॿुधनि हुज़ूर पुरनूर सदको वञा सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद हुज़ूर फरमाया अल्लाह मुझे मथा क़ुरान नाज़िल कयो इन क़ुरान में मूंखे यूनुस नबी जो किस्सो ॿुधायो अथई नूह नबी के भी पत्र क़ौम हया हाय नबियन के तकलीफूं आयो मूसा अलैहिस्सलाम के भी वॾियूं तकलीफूं अल्लाह तो फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना आज़ौ मूसा वबर्रअहु अल्लाहु मिम्मा क़ालू वकान इंदल्लाहि वजीहा ओ ईमान वारो जे मूसा के पंहिंजी क़ौम ईज़ायो मुझे मोहम्मद के तमाना ईज़ायो अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमाता यूनुस नबी अल्लाह जे रसूलन मां हो मां के रब क़ुरान में ॿुधायो सिपारो टियो सूरत साफा जे पोइ रुको में अल्लाह तो फरमाए मुझा दिलबर मुझो यूनुस रसूलन मां हो जॾहिं कावड़ जी निकतो बिना इजाजत जो आयो बेड़े में चढ़ो बेड़ो बुॾे पयो हाय विच दरिया हमें उणा विधो बेड़े में कुड़ो जेको जनाब यूनुस नबी जो पयो ए दफ़ा विधो आखिर पानी में भुल ॾिनई मच्छी जे पेट में मारायो मांस 40 ॾींहंनि खां बाद में सॾे पयो मूंखे मच्छी जे पेट जे अंदर पानी जी ऊंदाई मच्छी जे पेट जी ऊंदाई हैरा जी ऊंदाई इहा ॻाल्हि क़ुरान में लिखी पई तो होट की वारो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा फरमाईंदा व इन यूनुस लमिनल मुरसलीन इज़ अबक़ा इलल फुल्किल मशहून फसागम फकान मिनल मुदहवीन फल्तक़महुल हूत व हुवा मुलीम फलौला अन्नहु कान मिनल मुसब्बिहीन ललबिथ फी बत्निही इला यौमि युबअसून अल्लाह अल्लाह और भी जाते फरमाए तो सिपारो 17 सूरत अंबिया फरमाए वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबा वज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फनादा फ़िज़्ज़ुलुमात अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन मच्छी जे पेट में नबी मच्छी के पेट में कंहिंखे पोइ सॾे हज़रत यूनुस अलैहिस्सलाम मच्छी के पेट अल्लाह कौम ईज़ायो रब चयो त मां अज़ाब आणींदो मान ॿुधाईंदो साईं बग़ैर मोकल जे निकिरी पियो हज़रत नूह अलैहिस्सलाम के कौम पत्थर हया छा चई रब ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन तैयारा इन्नका इन तज़रहुम युज़िल्लू इबादक वला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा पत्थर लगा बद्दो हु नजीउल्लाह मिठो मोहम्मद रसूलुल्लाह हबीबुल्लाह अल्लाह फरमायो जिब्रील वंज मुझे सोने के ताइफारन पत्थर हया चवेस भई जबल पाण में मिलाया अटो कयान जिया तू चो वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी वाह रहमतवर हुजूर चयो ओ मुझा मौला करीम मुझो कुरान में लक़ब लिखियो दे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा रब करीम मुझो कुरान में लक़ब लिखियो दे सारे जान जला रहमत अल्लाह ए मुके न था सुञाणन त पत्थर न
जानन अल्लाह उम्मत कौमी व इन्नहुम ला यअलमून। अल्लाह मुझी कौम के हिदायत कर, इनके मुझे मकाम जी खबर ही ना हो, मुझे ना पत्थर ना हो। अल्लाह कलमे वारो नूह अलैहिस्सलाम के पांजी कौम पत्थर हयो बदुआ करे उम्मत तबाह थी वही। मोहम्मद मुस्तफा के पांजी कौम पत्थर हयो, मुझे सही दुआ घुरी करे पांजी उम्मत बचाइया। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अजमते मुस्तफा, किरदारे मुस्तफा, नारे तकबीर। ओ दोस्तों, नबी अलैहिस्सलाम दुआ घुरी अल्लाह इनके भोलो न कजाए, अल्लाह इनके बांदर न कजाए, अल्लाह इनके पत्थर जो मीह न वसाए जान। मां त चवां थो जहिड़ा असांजा कम आहिनि अॻियुनि क़ौमुनि खां वधी विया आहिनि। ज़िना असां में, चोरी असां में, ठगी असां में, गिला असां में, शिरक असां में। उन्हनि में हिकिड़ो गुनाह लूत अलैहिस्सलाम जी क़ौम जे गुनाह जी ख़बर अथव, पत्थरनि जो मींहुं वसी। मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम चवणो न वरतो, भोला बांदर बणजी विया। नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ॿुॾी मरी वई। ओए बुराइयूं असां में मौजूद आहे। तू न तो मरे, तू शक्ल नथी बदले जे, पत्थर जो मींहुं नथो वसे, छाजे करे जो मदीने जे मीर जी दुआ है त अल्लाह मुंहिंजी उम्मत जी पारत थई। असां वेझो न, असां दीन इस्लाम जे वेझो न, उलमा के ॻारियूं, असां मदरसे वेझो न, हुजूर जे मकाम जो पतो ही न। अज बता ने मेड़ खणी आयो हा तो उलमा सां ताल्लुक कायम कयो कंदो, उलमा सां मोहब्बत कंदो। मां तव्हां ॾे अर्ज़ु खणी आयो आहे, रात मेराज जी कल 27 जी रात ही, अज 28 साईं मेराज ते विया, वॾो कुझु वाक़िया ॾिसी आया। जहन्नम जो सैर कयूं, जन्नत जा निज़ारा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने मथे विया अर्श खां न, अब वेझो जने रब जे साम्हूं थिया न, जे उदन या मोहम्मद, उदन या अहमद, उदन या खैरल बरी। वेझो आओ मुंहिंजा मोहम्मद, वेझो आओ मुंहिंजा अहमद, वेझो आओ सभिनी खां भला मोहम्मद, सभिनी खां भलो, सभिनी खां भलो। पत्थर लगा तौहीद जे करे, तौहीद जे करे एड़ा पत्थर। हालांकि अम्मी आशा तय्यबा ताहिरा मुतहरा मरियम इस्लाम ते थी सही उहद जे मैदान में ताके वली तकलीफ आई। अवां जो डंद मुबारक शहीद हे मथे मुबारक में कड़ियों टोपले जो हली वयूं, साहबी चको हणी कदी डंद मुबारक सहाबीअ जो निकरी आयो। अवां बेहोश थी वयो। ओ तजे मैदान में मुझे साईं जे चेहरे मुबारक दे रत अली उल मुर्तजा पंहिंजे चादर सां इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे के ओंघियो। जागो आलिम घणा आहिनि, मूंखे बि काशल मिलियो आहे, मां 2 कलाकनि वारो आहियां। हा मां वॾो घटि में घटि 2 कलाक हूंदा पोइ मुंहिंजो घणो थींदो आहे। हा जागो था चवो जेके निंड पिया हुआ तो घणो ॾिसां मां। ख़ैर बस हाणे ॻाल्हि ॿुधो, अर्ज़ु इहो अथव मुंहिंजो, मेराज वारी रात साईं न्यापो खणी आया, पोयों सॾु थो या मोहम्मद सभु चओ सल्लल्लाहु मुर उम्मतक अक्रिमू सलास। ओ मुंहिंजा सोना पंहिंजी उम्मत खे मां अल्लाह जो न्यापो ॾे त 3 शख़्सनि जी इज़त कनि, अल आलिम, अल वालिद, हामिलुल क़ुरान। चवे त आलिमनि जी इज़त कयो, अबे अम्मा जी इज़त करियो, क़ुरान जे हाफ़िज़नि जी
आलिम वली सयो मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मुंहिंजी दिल थी चवे मुंहिंजी उम्मत सब आलिम थी वञो कुन आलिमान आलिम थियो जे आलिम न थियो त ओ मुतालिमान भला तालिब बणजी वञो तालिबन जो भी दर्जो वॾो आहे अल्लाह अल्लाह कोट की जा मुसलमानो ही तालिबुल इल्म जेके इल्म जी तलब था कनि कुरान था पढ़नि ये वॾे शान वारा थई तव्हां सां घुमंदा हो तव्हां सां पेर रोड ते हूंदा आहिनि पर कुरान वारा तालिब इल्म पढ़ण वारो घुमंदा आहिनि इन्हनि जे परनि जे मथां मलाकनि जे परनि जे मथां इन्हनि जा पेर हूंदा आहिनि हुज़ूर फरमाए कुन आलिमान सभु आलिम थियो न त पोइ तालिब थियो तालिब बि नथा थियो त ओ सामियान भला आलिमनि जी मजलिस में वञो जीअं अॼु आया हो ईंदा कयो जलसन ते आख़िरी आलिम जी ज़ियारत करे पोइ वेंदा कयो छो त आलिमनि जो दर्जो वॾो पाण फरमाए जंहिंखे आलिम जी चेहरे जी ज़ियारत कई रब जी रहमत जो मींहुं वसी पवंदो पाण फरमाए जेको के आलिम जे मजलिस में वेठो ॼण नबीअ जे कचहरी में वेठो अल्लाह अल्लाह छो त हुज़ूर फरमाए अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियनि जा वारिस अल्लाह तो फरमाए मां खां ॾिजण वारा आलिम अथव इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा अल्लाह तो फरमाए मूंखां ॾिजण वारा मुंहिंजा आलिम अथव आलिम जाल हिकु जहिड़ा न अथव आलिम सॼी राति निंड पियो हुजे आबिद सॼी राति नफ़िल पढ़ो रब तो फरमाए इन आबिद खां वधीक मां अल्लाह खे आलिमनि जी निंड प्यारी आहे आलिम न थियो आहे तालिब थी आप न थियो आहे कचहरी में अचो जलसन में वेंदा कयो आख़िर जा वेंदा कयो वरी उलमा जे कचहरी में वेंदा कयो आलिम इहो बि न थियो इहा बि नसीब न थई घर वेठो आहे कारोबार आहे कमनि थो करे गाड़ी थो हलाए दुकानदारी तो करे ओ मुहिब्बन मुझे सही फरमाए तुझे दिल में आलिमन सा मोहब्बत हुजे मोहब्बत अलमरो मा मन अहबो कमा क़ाल पान फरमाए जंहिंजी जैसा मोहब्बत होंदी उन सां गॾु होंदो मां तव्हांखे दुआ कई वञा त क़यामत जे ॾियारे उथूं त अल्लाह असांखे साईं अहमदुल्लाह हाले जी सां उतारे साईं अब्दुल करीम कुरैशी सां उतारे साईं ताज महमूद अमरोटी सां उतारे अल्लाह शहीद खालिद महमूद सां गॾु प्यारे सौदो सस्तो आहे न भला तकुन खामिसन 5 नंबर ते नाच जाए आलिमन खे गारियूं ॾिनी जाए आलिमन जी गिला न कजाए आलिमन खे हकीर न समझ जाए आलिमन जी मुखां कयां त छा थींदो फतोहलक तबाह थी वेंदे बर्बाद थी वेंदे तबाह थी वेंदे आलिमन सां मोहब्बत हूंदई न पोइ कणक में धड़क बि हली वेंदी अंबरा वठी आयो चकी गुलाब जे गुल जी 100 रुपए मिले उनमें छबर ही छबर का के पूछो तू तो छबरा तो के गधा कइला घोड़ा हेरे बाग में चमन में की गुलाब सा जे मां लहा टको ही नवा के मां के गधा घोड़ा कइला पर मुजी संगत गुलाब जे गुल सा ही मुजी यारी उन सा ही मां उन जे साए में होयस तजे करे चमन ए बाग मां गुलाब जो गुल निकतो उन जी कीमत 100 त मां छबर जी कीमत भी 100 असां ये गुनाहगार आयूं ये आयूं पर न आलिमन सां गॾु बि ठहंदासीं न क़यामत जे ॾियारे अल्लाह आलिमन खे चवंदो मां तव्हांखे इल्म न दिलाए न हो त मां तव्हांखे अज़ाब कया उते भी इज्जत अज भी इज्जत हलो जन्नत में वो आलिम विया जन्नत में त तो ऐं मूं पारो गुनाहगार भी आलिमन सां गॾु जन्नत में हलियो आलिमन जी त क्यों कुरान जे हाफ़िज़ इस्लाम जा झंडा तव अज साईं जे साईं मोहम्मद हारून साहब जे मदरसे में 11 कुरान जे हाफ़िज़न जी दस्तार बंदी थींदी ॾिसंदो तव्हां ऐं रीस कजो इते रीस न कंदा त छोरा सां बि छॾियूं त बच्चा पढ़नि होॾे रीस कंदा होॾे सारो कंदा इनखे कार छो आहे अब अला हली त तोखे बि सार छो इते रीस कर अॼु हिन जो बच्चो हाफ़िज़ थियो आलिम थियो मां बि पढ़ाया गुज़रियल साल के 12 कुरान जा हाफ़िज़ थिया जिन विफाक में मदरसे में इम्तिहान ॾिनो उन्हनि खे सनदूं बि मिलंदियूं बुज़ुर्ग ईंदा अकाबिर ईंदा दुआऊं थींदियूं मां दुआ थो कयां त अल्लाह ताला साईं मोहम्मद हारून साहब दामत बरकात मुला आलिया जे हिन मदरसे खे मज़ीद तरक्की अता फरमाए ज़िंदगी बाक़ी मुलाकात